अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली में बलिकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीने तजियाकार अली साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, आज़ाद कश्मीर जो कुछ टाइम पहिरियां ताईं हालात इहो हुया जो इट वॉज़ लाइक बंदि लॻो पियो। हाणे को पॉलिटिकल कंपेन्स बि शुरू थियूं आहिनि। बिलाल भुट्टो साहब उते ज़ाहिर छिकी तनक़ीद कनि था पिया, छिके करे उहो त नाला खणी करे ख्वाजा आसिफ साहब आहे उन्हनि खे निकाल फेंके इनको कैबिनेट से बाहर, लात मार के फेंके इनको कैबिनेट से बाहर, अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं अथऊं। पर पोइ वरी पोइ नून लीग बि ज़ाहिर रिस्पॉन्ड कई। नून लीग चए थी बाबा तूं बिलावल भुट्टो साहब तनक़ीद वञी ऑपोज़िशन लीडर वांगुरु छो था कनि उते। उते त आज़ाद कश्मीर में गवर्नमेंट ई उन्हनि जी आहे, त जेके बि अॼु ताईं कम थिया आहिनि, जेको बि शब्द थियो आहे उन्हनि ई कयो आहे, त उहो पंहिंजी जाइ ते। पर नवाज़ शरीफ़ साहब बि किक ऑफ कई आहे पंहिंजी कैंपेन। पर इंट्रस्टिंग आहे जो आज़ाद कश्मीर में सरकार जो फ़ैसिलो आयो आहे, जेको इलेक्शन कमिश्नर उतां जा चीफ इलेक्शन कमिश्नर आहिनि, उहे चवनि था त 3 फेज़िस में असां आज़ाद कश्मीर जो इलेक्शन कराईंदासीं। फ्रॉम 27 टू समवेयर अराउंड मिड ऑफ जुलाई ताईं हलंदा इलेक्शन्स। ॾिसो, ही या त आज़ाद कश्मीर को तमामु वॾो इलाइक़ो हुजे, करोड़े वोटर हुजनि जीअं इंडिया एॾो वॾो जीअं इंडिया आहे, ऐं हुनमें बि छाकाणि त EVMs हुजनि था, हुननि वटि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स हुजनि थियूं, त हू खणाए पहुचनि था, त ॻाल्हि सम्झ में अचे हीअ आज़ाद कश्मीर में छा पिया कनि, हीउ ड्रामो छा आहे। और पोइ न करायो, अगरि एॾो इलेक्शन ई न करायो, अगरि एॾो ड्रामो करिणो आहे त माना पहिरीं हिते असीं थोरी मैनेजमेंट ठीकु करे वठूं, पोइ हुते मैनेजमेंट कंदासीं, पोइ आख़िर में पूंछ सेक्टर अलाए कहिड़ो इलाइक़ा अथनि उते कंदासीं, पर न करायो इलेक्शन। ऐं ॻाल्हि इहा आहे त बिलावल साहब बि पंहिंजी कंपेन हलाइनि पिया, नवाज़ शरीफ़ साहब ऐं मरीम नवाज़ बि पहुता आहिनि, लेकिन हू जेको असुलु हुनजो मुद्दो हो कश्मीरियुनि जो, उहो त को डिस्कस ई नथो करे। कोई नथो। ऐं हू जैक वारा बि शायदि एक्शन कमेटी वारा बि हाणे इंतज़ारु कनि था या उन्हनि खे थधो कयो वियो आहे। लेकिन बहरहाल इहो असांजे मुल्क में इहो ई थींदो आहे त जाइज़ मुतालबो बि मुश्किल मञियो वेंदो आहे। लेकिन नवाज़ शरीफ़ साहब इहो त जेको ॻाल्हायो से ॻाल्हायो, आई लव यू, ऐं हिक ॿिए खे लव यू लॻा पिया। लेकिन चई त अगर मैं शहबाज शरीफ साहब को कहूँगा कि अगर इलेक्शन हम जीत जाए आज़ाद कश्मीर से नून लीग, तो मुझे वज़ीर आज़म बना दें। मूंखे एॾो तरस आयो मियाँ साहब ते त हाणे पाकिस्तान जो वज़ीर आज़म त उनखे थियणु नथा ॾियनि, त चई भला आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म करे छॾियो, कुझु त किथे त वज़ीर आज़म जो टाइटल त लॻे। सो ऐं परफॉर्मेंस ते वोट घुराइण ऐं हीअ सभु शयूं करणु सवाल, ॾिसो ॻाल्हि इहा आहे त मरियम साहिबा चवनि थियूं त बाबा पंजाब जी तरक़ी ॾिसो ऐं ॿियनि सूबनि जी ॾिसो। ऐं हिते हिकिड़ी ॿी मुंहिंजो राय आहे, हिन में शक नाहे त पाकिस्तान जे अगरि हूअं त सॼे मुल्क जी गवर्नेंस जो हाल ख़राबु आहे, लेकिन 40 सालनि खां 50 सालनि खां पाकिस्तान में जॾहिं बि सूबनि जी गवर्नेंस कंपेयर थिए थी, या गवर्नेंस ग़लति लफ़्ज़ हूंदो, यानी डेवलपमेंट अगरि ॾिसजे त पंजाब जी डेवलपमेंट ॿियनि सूबनि खां इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट ऑफकोर्स, या इवन ह्यूमन रिसोर्स जी डेवलपमेंट, इवन एजुकेशन, इहो सभु ॿियनि सूबनि जी भेट में। ईअं न आहे त को हुन जेको वॾो शानदार आहे मामिलो, लेकिन छाकाणि त असां भेट कयूं पिया पंहिंजे ई मुल्क में, त पंजाब जी बेटर रही आहे। हुनजो सिर्फ़ु हिकिड़ो ई रीज़न आहे। रीज़न इहो आहे त पंजाब में जेके बि स्टेक होल्डर्स हुजनि था, पॉलिटिकल, नॉन पॉलिटिकल, ब्यूरोक्रेसी, सभु हिकिड़ी ॻाल्हि ते हिकिड़े पेज ते हुजनि था त यार पंजाब में करप्शन बि कबी ही बि कबो, लेकिन हिकिड़ी हद आहे। मतिलबु पंजाब खे डेवलप करिणो आहे, हुन में को बि इहो रवैयो न हूंदो आहे, हीट महसूसु थींदी आहे त मिसाल हिकिड़ो ब्यूरोक्रेट जेको आहे हू सोचे त यार मूंखे त लाहौर में केतिरा ॾींहं रहणो आहे, पोइ त मां सिंध हलियो वेंदुसि या KP हलियो वेंदुसि या बलूचिस्तान हलियो वेंदुसि, हितां पैसा कमाए वठो। त हुते हिकिड़ो 50 सालनि खां को मरियम नवाज़ या हिन जी ॻाल्हि नथो कयां, त हुननि वटि हिकिड़ो इतफ़ाक़ राय आहे पंजाब में त पंजाब खे डेवलप करिणो आहे। ॿियनि सूबनि में कई धुरियूं आहिनि, पोइ सभु मिली जुली पंहिंजो पंहिंजो हिसो खाइनि थियूं। तंहिंजे करे डेवलपमेंट पंजाब में डेफिनेटली मतिलबु बेटर देन जॾहिं KP में इमरान ख़ान जी शुरू में हू जेको हो खटक साहब चीफ मिनिस्टर, त उन महिल KP में बि इहो थियो त समूरी जेका पख्तून सॼी हुयूं स्टेक होल्डर्स हुआ, या KP में जेके बि स्टेक होल्डर्स हुआ, उन्हनि में इतफ़ाक़ थियो त भई KP खे बहितर करिणो आहे। सो बीबी अगरि मरियम साहिबा इहो चए थी त हिन में सिर्फ़ु मरियम नवाज़ जो कमाल न आहे,
अगरि हिते बि को ॿियूं धुरियूं जेके आहिनि हू अची वञनि पंहिंजी त लही अचनि त पंजाब जो कमु बि लही वेंदो। उहो कीअं लहंदा प्रायोरिटीज़ हुननि हा, जी हुननि जी हुननि जी priorities पंहिंजी बि प्रायोरिटीज़ बि ईअं लेकिन बहरहाल आज़ाद कश्मीर जो इलेक्शन त हाणे उअं ई थींदो जीअं शायदि बिलावल साहब चयो आहे, अलाए केरु चयो आहे त ऐसे ईअं ई इलेक्शन थींदा जीअं पाकिस्तान में बिलावल थींदा। साहब चयो आहे त जीअं पाकिस्तान में थींदा आहिनि ईअं ई इलेक्शन थींदा। बसि पोइ तव्हां ॻाल्हि सम्झी वञो त पाकिस्तान में इलेक्शन कीअं थींदा आहिनि। पाकिस्तान में फॉर्म 47 हूंदो आहे, हिननि त मुर्गो सोलो करे छॾियो आहे त 3 हिसनि में आज़ाद कश्मीर जी इलेक्शन विराए छॾी आहे त रिज़ल्ट तव्हां हींअर ई चओ त आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां। हा सभु उहा ई ॻाल्हि थी वई न, 12 सीटुनि ते बि इलेक्शन थिए थो पियो, उन्हनि ते ई बिल्कुलु नथो विटोल कयो वञे, उहो ई थिए थो पियो। पोइ हाणे छा एक्सपेक्ट था कनि, छा आज़ाद कश्मीर जो जेके सारा जॉइंट एक्शन कमेटी वारनि खे पोइ या त मञायो वियो आहे त भई इलेक्शन थियणु ॾियो त पोइ तव्हांखे कुझु तब्दील करे ॾियूं था, जेकर अहिड़ो कुझु बि न आहे मञायो वियो आहे, अहिड़ो कुझु बि न आहे त पोइ हीअ इलेक्शन्स 3 हिसनि में डिवाइड करण सां मुराद छा आहे? पोइ हीअ छा इग्नोर थींदा त भई ठीकु आहे एतिजाज थियनि था पिया, ठीकु आहे मीरपुर में त थी विया इलेक्शन, ठीकु आहे फलाणी जाइ ते त थी विया, हिकिड़ी बसि रिस्पॉन्सिबिलिटी पूरी करणी आहे, खाना पूरी करणी आहे। खाना पूरी करणी आहे, आउं ईअं ई सम्झां थो। जनरली अगरि हाणे अगरि मुल्क जो माहौल ॾिसे त हिन वक़्तु ज़ाहिर आहे अहिड़ी इहा सोच जीअं तव्हां चई त हिकिड़ी रविश आहे त भई डोंट हिकिड़ो एक्सेप्ट ई न आहे करिणो, भले उहा डिमांड केतिरी बि जेका आहे उहा सही हुजे या ग़लति, इहा रविश हलियल आहे हिकिड़ी पूरी। ज़ाहिर आहे हिन में इवेंचुअली रेजिस्टेंस त अचणी आहे, पोइ हाणे कहिड़े बि तरीक़े सां हींअर जेका सभ खां वधीक नज़र अचे थी पई मौलाना फज़लुर रहमान आहिनि, अंडर डिस्कशन बि रहे थो पियो, काफ़ी बहस मुबाहिसा बि रहनि था पिया। इंट्रस्टिंगली अञा ताईं ॾाढी कन्फ्यूजन आहे, कोई मौलाना साहब खे पंहिंजे मुफ़ादात जी ॻाल्हि करे थो पियो त मौलाना साहब जेके आहिनि उहे मुफ़ादात जे करे ई आया आहिनि, किथे को अगरि सेटअप मिली सघे थो या का थी सघे थी, को माण्हू चवनि था त मौलाना साहब जेके आहिनि उहे बसि हाणे हिकिड़ी उमिरि में पहुची विया आहिनि, तंहिंजे करे हाणे बसि उहे हो था कनि। ॾिसो कुझु माण्हू चवनि था नूरा कुश्ती आहे, कुझु माण्हू चवनि था त ख़ुदि एस्टैब्लिशमेंट जी हू आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मूं अछी ॾाढी कई आहे इन पावर गेम ऐं मीडिया में ॾिसंदे मामलनि खे वेझड़ाई खां बि परे खां बि, हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त मौलाना साहब अगरि को अंडरस्टैंडिंग सां एस्टैब्लिशमेंट सां करे रहिया हुजनि हा त जेका ॿोली मौलाना ॻाल्हाए पियो इहो नामुमकिन आहे, नामुमकिन आहे। यस, इदारो इहा अंडरस्टैंडिंग नथो करे सघे त मुंहिंजे लाइ तव्हां ही ॻाल्हायो। जेको उनजी फॉलोअप तकरीर बि आहे मौलाना जी, जो कन्वेंशन सां ॻाल्हायूं वकीलनि जे इस्लामाबाद में, उहा पुराणी तकरीर खां मुंहिंजी नज़र में भिने सख़्तु हुई। यस, घणा माण्हू चवनि था सफ़ा सख़्तु हुई। माना हू जेको पहिरियों बयानु ॾिनो हो हुननि शहीदनि जे हवाले सां, उन खां आउं चवां थो 4 गुना वधीक सख़्तु मुंहिंजो फॉलोअप बयानु हो, जंहिंमें कारगिल जो ज़िक्र आहे, अलाए छा हो हुन में। त ॻाल्हि इहा आहे त इहो अंडरस्टैंडिंग नथी थी सघे। हा मतिलबु मूंखे त हज़म नथी थिए ॻाल्हि, इहा कॉन्स्पिरेसी थ्योरी मूंखे सम्झ नथी अचे। मौलाना साहब पंहिंजी जाइ ठाहिणु चाहे पियो, भई मौलाना साहब हिन मुल्क में जेको जाइ ॾेई सघे थी धुर, जेको असांजी पावर सेटअप आहे, हिन जो राज़ न आहे, उहो मतिलबु तव्हां एस्टैब्लिशमेंट सां फिटाए जाइ त वठण जी कोशिशि न करे रहिया हूंदा आहियो, इहो बि सम्झ नथी अचे कॉन्स्पिरेसी थ्योरी। सो पोइ छा ईअं सम्झिजे त मौलाना साहब इहो सम्झनि था त इनफ इज़ इनफ भई, ऐं मौलाना साहब हाणे इहो बि सम्झंदा हूंदा, जो कल्ह बि मूं ॻाल्हि कई तव्हां सां, त मुल्क में हींअर हिकिड़ो वॾो वैक्यूम आहे कि को बि माण्हू मतिलबु पावर्स जे असुल हक़ीक़ी पावर्स खे क्वेश्चन न पियो करे सघे, जेको ख़ान करण जी कोशिशि कई ऐं पॉपुलर बि थियो ऐं जेल हलियो वियो ऐं हाणे हुनजी पार्टी सम्झो त हाणे हिकिड़ो वैक्यूम आहे, त उन में हिकिड़ी स्पेस, पॉलिटिकल स्पेस ठाहिजे, ऐं सिर्फ़ु हिकिड़ी मज़हबी जमात तौरु न पर हिकिड़ी पॉलिटिकल फोर्स तौरु, जेको माण्हुनि शुरू सां शौक़ु आहे त उनखे JUI खे सिर्फ़ु हिकिड़ी मज़हबी जमात तौरु न ॾिठो वञे, हिकिड़ी सियासी जमात तौरु ॾिठो वञे, त हू पंहिंजी हिकिड़ी स्पेस, यानी जंहिंखे हिकिड़ा नॉन मौलवी हज़रात बि चवंदा आहिनि न मौलाना साहब सियासी तरह सही आहे, हू स्पेस वठणु चाहिनि पिया। ऑफकोर्स रिस्की आहे, ऑफकोर्स हिन में को आसान कमु न आहे, लेकिन मौलाना खे पोइ गॾो गॾु इहा बि ख़बर आहे त संदसि स्ट्रेंथ छा आहे, त हू हाणे हिकिड़ो पुराणो सियासी प्लेयर आहे। सो तव्हां ॾिसो त हुन इमरान जी भेण कुझु ॻाल्हाए छॾे, को ॿियो करे छॾे, केस अलिफ बे, मौलाना जे ख़िलाफ़ु अञा त हिकिड़ी नंढड़ी दरख़्वास्तड़ी बि कंहिं ॾिनी आहे, मतिलबु दरख़्वास्तूं ॾिनी हूंदियूं पर सरकार का FIR या का शइ कटी आहे। एक्सपेक्ट था कनि त मौलाना साहब जेको आहे उहो वज़ाहत कंदा, भई वज़ाहत त हुन ॿिए ॾींहुं जेका कई आहे उहो पुराणे बयान खां सख़्तु वज़ाहत त ख़ुदि सख़्तु हुई। अगरि इनखे वज़ाहत चवंदा त टियों भेरो अञा हिन खां अची सख़्तु ॻाल्हाईंदो मौलाना। ॻाल्हि न था
वीर एजाज़ टालपुर टणजाम वधवान जी। टालपुर साहब छा चवणु चाहींदा? कायद साहब ऐं तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां सलाम हुजे। कायद साहब ही पंहिंजो कंहिं बि रियासत जो सही हुनखे इंटेक्ट रखण लाइ जमहूरी रवायतूं इहे हिकिड़ो डॉक्यूमेंट हूंदो जेके पाण आइन चवंदा आहियूं, उन तहत ते रियासतूं हलंदियूं आहिनि। पर पाण वटि तव्हां आइन जेको आहे सो तव्हां जेको खिलवाड़ थिए पियो पंहिंजे सभिनी अॻियां लिकर ॻाल्हि कान्हे साईं। हुन में तरमीमूं बि पंहिंजे हथ ठोकियूं असेंबलियूं पंहिंजो कंहिं नमूने इहे मेंबर चूंडे था अचनि लेजिस्लेशन करण वारा, पाण सभिनी खे ख़बर आहे। पाण छा रियासत इहो तइ करे छॾियो आहे असांजे इक़्तिदार जे धणे त हाणे रियासत खे ईअं ई हलाइबो। या बलोचिस्तान में ॾिसो केॾी अंडरस्टैंड हाणे इहो वरी रिकवरेबल त आहे ई कोन को, वरी जमहूरी ताक़तनि जे हथनि खां बि इहे ॻाल्हियूं हाणे ॿाहिरि पियूं वञनि। तव्हां कश्मीर जी हालत ॾिसो, तव्हां सिंध में बि अंडरस्ट चए त हीअ पाणियुनि जा मसइला आहिनि, इहे खणी पाण पुरमन क़ौम आहियूं, पर नेठि त इहे दुई दुख आहिनि विझनि साईं। त पोइ छा रियासत सिर्फ़ु हिन बंदूक ऐं डंडे जे ज़ोर ते हलाईंदा जेको मुस्तक़बिल में छो त इंसाफ़ बि त तव्हां सोचो हिन सां कोई अदालतनि सां हिननि छा अचरु कयो आहे। पोइ छा हाणे इहो ई हूंदो त ॻाल्हि ॿोल ते पाबंदियूं हूंदियूं, जेको ॻाल्हाईंदो सो गदार हूंदो ऐं डंडे जे ज़ोर ते जेके आहिनि रियासत खे जेसि ताईं हली सघे हलाईंदा। ऐं या तव्हां हिते को महिरबानी करे राय ॾिजो साईं। शुक्रिया। ठीकु आहे साईं। मीर साहब ॿ ॻाल्हियूं थी। तव्हां सवाल कयो त छा ईअं ई हलाइण जो इरादो आहे जीअं मुल्क हले पियो त भई कंहिंजी न ॿुधिजे, पंहिंजी ताक़त जो इस्तेमालु कजे, हर शइ खे ताक़त सां हल कजे, चाहे बलूचिस्तान हुजे, चाहे आज़ादु कश्मीर हुजे, XYZ हुजे। चओ त ईअं ई इरादो आहे? हा साईं, इरादो इहो ई आहे। बिल्कुलु। हाणे इहा अलॻि डिबेट आहे हले न हले। मीर साहब त छा ईअं हली सघे थो? छाकाणि त असांजे 80 सालनि जी तारीख़ में बि कई अहिड़ा मौक़ा आया जिथे हुन महिल जे हुकुमराननि फुल हलाइण जी कोशिशि कई, ईअं ई हलाइण जी कोशिशि कई ऐं काफ़ी अरसो हलायूं बि। यस, हाणे बि पर वरी वक़्तु अहिड़ो अची वियो, हालात ऐं वाक़ियात अहिड़ा थिया जो पोइ हुननि खे चेंज करणी पई पंहिंजी पॉलिसी। वरी हाणे 3-4 सालनि खां उही रविश आहे। पर छा इहो हली सघंदो? इहो अलॻि बहस आहे। इहो केतिरो अरसो ईअं ई हलंदो? इहा बि बहस आहे। इनखे को हथमी राय नथो ॾिए सघिजे त भई न ही फलाणी तारीख़ ते जुलाई जे या ईंदड़ जुलाई ते ख़तमु थी वेंदो, इहा बि नथा चई सघूं। बाक़ी अगरि तव्हांजो सवाल सिर्फ़ु सिंपल इहो आहे त ईअं ई इरादो आहे, हा ईअं इरादो आहे, ग़ैर इरादतन न पियो थिए। पूरो सोचियल सम्झियल फर्म हिकिड़ो हुनजो ख़्यालु आहे त ही मुल्क ईअं ई हलणु खपे। हाणे केतिरो हले पियो हिकिड़ी अलॻि बहस आहे। पाणी जो ॾिसो अजीब, तव्हां कॉलर आहे न हा, पाणी जो इशू सिंध जो जेको इशू आहे, हाणे तव्हां हिकिड़ो वाटर रिकॉर्ड चओ था आइन जे तहत हले थो। हिकिड़ो वाटर रिकॉर्ड थियो 91 में, जाम सादिक अली चीफ मिनिस्टर हो। उन ते सिंध जा एतिराज़ात ही सभु छॾियूं था, थी वियो त आइन जो हिसो थी वियो। ओचितो 94 में गुलाम मुस्तफ़ा खैर उन पीपल्स पार्टी जो फेडरल मिनिस्टर हो, ओचितो हिकिड़ी मिनिस्ट्रियल एकॉर्ड थियो ऐं चयो त हाणे जेको आहे पोइ ही नए सिर हीअं थींदो, हीअं विर्छ थींदी। 91 जो एकॉर्ड हिकिड़े पासे थी वियो। पोइ चयूं त न, हाणे हिस्टोरिकल बेसिस ते पाणी जी विर्छ थींदी। भाई हिस्टोरिकल जेको तारीख़ी हुन जे हिसाब सां करणु या मिनिस्टरनि जेको एकॉर्ड थियणु, हीअ छा आइन खां मथां शयूं आहिनि? आइन में त आहे 91 जे तहत थिए, नथो थिए। सॼी दुनिया रड़ी करे बीह रही आहे, नथो थिए। अॼु खां न का साल ॾहाकनि खां करे पई। तव्हां मूंखे ॿुधायो, चीफ मिनिस्टर साहिबु वज़ाहत कई, मूंखे उहा ई ख़बर हुई, पर आम माण्हुनि लाइ बहरहाल इहे शायदि इंफॉर्मेशन हुजे। जलालपुर ही जेके 6 केनालनि ते मूवमेंट हली या उन में न आहे, हीउ हिकिड़ो ॿियो। पर भाई को बि केनाल ऐं तव्हां हुनखे CCI में अप्रूवल खां सवाइ हुनखे तव्हां टेस्ट रन करणु शुरू कयो, माना तव्हां ठाहे छॾियो। हाणे अरबे रुपयनि जो जेको ठाहियो हूंदो इहो बेकार त न थींदो। पंजाब हलाईंदी, कुझु बि करे वठो। उन ते CM साहब चवनि था असां CCI में केस विधल आहे। न उन ते CM साहब चवनि था त अगरि पाणी उहो ईअं नथा ॾेई सघनि, छो जो पाणी उन्हनि खे जेको आहे उहो 91 जे एकॉर्ड ते ई डिस्ट्रीब्यूट करिणो आहे, नथा ॾेई सघनि। हाणे ॾिसो, अगरि त हिन मुल्क में कानून ऐं आइन मूजिबि शयूं थींदियूं हुजनि त CM साहब सही थो चए, बिल्कुलु सही थो चए। पर CM साहब खे ख़बर न आहे त इहो थींदो त न। भाई तव्हांजा थल केनाल ही सभु पोइ वहिया न, हलनि था 12 महीना हलनि था। पहिरां चयो CJ लिंक केनाल फलाणा। 12 महीना। त क्वेश्चन इहो आहे त हाणे खे छा चइजे? ॾाढे जी लठ खे ॿ मथा, बल्कि वधीक मथा।
अच्छा हाणे हिन में असीं CCI में वञी सघूं था, CCI में अलाए कुझु थींदो न थींदो, त ही सिंध जा माण्हू रड़ियूं पिया कनि, तड़पीनि पिया त बाबा पाणी न आहे। अॼु CM साहिबु चयो त कणिक त वधीक लथी आहे पर माण्हुनि ज़ख़ीरो करे वरितो आहे। CM चयो त असां 4000 मण जो रेट ॾिनो फेडरल खे, पर फेडरल सूबनि ॿियनि चयो 3500 करे छॾियो, तंहिंजे करे असीं पाण बि प्रिक्योर न करे सघिया, ॿिया सूबा बि प्रिक्योर न करे सघिया। क्वेश्चन इज़ कि 3500 में बि प्रिक्योरमेंट किथे पई थी? न पिए थिए। हाणे माण्हुनि जे घरनि में उन्हनि जी मिलनि में वञी छापा पिया हणो त ही ज़ख़ीरा अंदोज़ी आहे, उनमें तव्हांखे मिलियो छा आहे? 2 लख मैट्रिक टन में न मिलियो आहे। न मिलियो आहे तव्हांजी तव्हांखे रिक्वायर्ड आहे तक़रीबन अलाए केतिरी 20 जे क़रीब। CM साहिबु शायदि 16 चए पियो, अलाए 20 हूंदी, पर सो यानी हिकिड़ी शइ एग्जीक्यूट ग़लति थिए पोइ चइजे हाणे खे ठीकु करण लाइ ॾंडो खणिजे, ही त डबल महिनत थी वई न सर। त जीअं असां वटि कानून ऐं अगरि मीर साहिबु आइन मूजिबि शयूं हलनि त काफ़ी मसइला हल थी वञनि। कॉलर सां त सुमरो लाड़काना जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा? साईं सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजी साईं अली साहिब खां हिकु गुज़ारिश आहे त लाड़काने जे रते जे शहर में हिकिड़ी वॾी मज़हबी शिकतान पैदा करण जी कोशिशि कई वई आहे। ॿ जेके आहिनि अहिड़ा जेके ॾिसो, जॾहिं त सिंध हिकिड़ी अमुन जी धरती आहे पर ॿ मज़हबी हुयूं, हिकिड़ी मामूली ॻाल्हियुनि ते जेको आहे सो एतिरो शिकतान जे लाइ जो खून रेज़ीअ जो इम्कान आहे, पर लेकिन हिते ही इंतिज़ामिया एॾी लापरवाह आहे जो उन शइ खे रोकण जे लाइ तयारु अञा ताईं न आहे। ऐं एतिरी शिकतान वधी वई आहे जेकॾहिं तव्हांजा नुमाइंदा साहिबान था उन्हनि को पुछंदव त इहा सूरत हाल केॾी ख़तरनाक थींदी ऐं इन जा कहिड़ा नतीजा निकिरंदा। साईं जिन खे गुज़ारिश आहे त हिन शइ ते महिरबानी करे ॻाल्हाइनि जीअं इन शइ खे कोशिशि करे ख़तमु थियण जी सूरत हाल पैदा थिए। ठीकु आहे साईं। अच्छा साईं, सोनू साहिबु वाकई में अगरि ईअं आहे जीअं तव्हां ॿुधायो पिया त इंतिज़ामिया खे कन खड़ा करणु खपे, बाद में वेही जेको आहे उहो FIR करण ऐं ॿधाइण, इंसानी जानियूं ज़ाया थी वेंदियूं, ऐं ही हिकिड़ी पोइ हुनखे सॼे सिंध में हवा ॾियण वारा त मौजूदु ई आहिनि। सो बिल्कुलु सोनू साहिबु मूंखे इंफॉर्मेशन न आहे, ऐं हिन ॻाल्हि खे जेतिरो जल्दी ऐं तुर्त हिन खे रोकियो वञे ऐं लाड़काना इंतिज़ामिया खे अखियूं ऐं कन पटणु खपनि। अच्छा बाक़ी जेका ॿी ॻाल्हि, लेकिन आइन ऐं कानून बि छा आहे यासिर? जॾहिं असीं चऊं था आइन ऐं कानून मूजिबि, तव्हां वटि 6वीं आइनी तरमीम थिए थी, पर ॿियो कोर्ट ॿी ऑल्टरनेट सुप्रीम कोर्ट ठही वञे थी। सी आइन में बि, आइन में त 8वीं तरमीम में जेको आहे 18th अमेंडमेंट में ज़ियाउल हक़ पंहिंजो नालो विझी छॾियो। 8th अमेंडमेंट 8th चयो न मूं? हा 8वीं चयो 8th, त हुन में ज़ियाउल हक़ पंहिंजो नालो विझी छॾियो। त आइन ऐं कानून बि अगरि माण्हुनि जी मर्ज़ी ऐं मंशा जे पटांदड़ न आहिनि त उन आइन ऐं कानून खे बि आचार विझंदो माण्हू। अगरि सुभाणे भई जॾहिं मार्शल लॉ लॻंदी आहे त हिकिड़ी कॾहिं PPO हूंदो, कॾहिं MLO हूंदो, मार्शल लॉ LFO लीगल फ्रेमवर्क ऑर्डर, कॾहिं PPO प्रोविजनल अलाए छा ऑर्डर हूंदो, त उहो बि हिकिड़ो कानून हूंदो आहे। पर कानून सभु त अच्छा न हूंदा आहिनि, कारा कानून बि हूंदा आहिनि। सो ॻाल्हि इहा आहे त बेसिक ॻाल्हि इहा आहे त जेसिताईं तव्हां अवामी आम पब्लिक ओपिनियन खे रिस्पेक्ट नथा कयो त पोइ चाहे तव्हां पाकिस्तान में रहंदा हुजो, चाहे अमेरिका में रहंदा हुजो, चाहे किथे बि रहंदा हुजो, उन सरकार जो हलणु पोइ ॾुखियो हूंदो आहे। ज़रा हिन वक़्तु जीअं साईं बि ॻाल्हि कई त छा ही मुल्क जीअं बलोचिस्तान जा साईं जो जीअं हालात आहिनि, जीअं आज़ाद कश्मीर जा हिन वक़्तु हालात आहिनि, जीअं हिकिड़ो पॉलिटिकल मोमेंटम गेन थिए थो पियो, ज़रा जीअं तव्हां बि चयो त इहे मामलात किथे न किथे, पर इंट्रस्टिंग आहे न जो मौलाना फज़लुर रहमान जी जेका इहा सॼी हिकिड़ी मुहिम हले थी पई त उन ते PTI जो मौक़िफ़ थोरो मिक्सड आहे। कुझु माण्हू PTI जा अली मोहम्मद ख़ान साहिबु ऑपोज़िशन लीडर मौलाना खे जॾहिं सवाल थियनि था त हू चवनि था थी सघे थो, कुझु माण्हू जेके आहिनि उहे थोरो मुख़्तलिफ़ राय बि रखनि था पिया। इवन मौलाना फज़लुर रहमान साहिब जी पंहिंजी पार्टी जो कामरान मुर्तज़ा साहिबु तस्दीक कनि था पिया त हा बाबा असां सां PTI वारनि जी मुख़्तलिफ़ मुलाक़ातूं बि थियूं आहिनि ऐं तकड़ियूं बि थियूं आहिनि, ओॾां पीपल्स पार्टी सां ई मुलाक़ात थियूं, जूं ॻाल्हियूं हलनि थी पियूं त जंहिंते कुझु माण्हू मतिलबु साफ़ीन मालिक साहिबु उहे त क्लेम कनि था पिया त पीपल्स मौलाना साहिबु इहा ऑफर बि ॾिनी आहे PTI खे त भई मां त पीपल्स पार्टी खे बि ऑन बोर्ड खणी सघां। ॾिसो मौलाना साहिबु पोइ कोशिशि कंदो त हिकिड़ी का ग्रैंड अलायंस ठाहिण जी कोशिशि करे,
अगरि अपोज़िशन जो ठहे वरी PDM 3 ठहे सॉर्ट ऑफ सॉर्ट ऑफ लेकिन पीपल्स पार्टी खे हिन महिल त आउं त किथां ई नथो सम्झा वारो खाए थो त हू हिन महिल हिन हाइब्रिड हुकूमत खे छॾे ऐं वञी अपोज़िशन जो दर वठे को लॉजिक ई सम्झ नथी अचे अॼु जी तारीख़ में सुभाणे ख़बर खुदा के ऐं मौलाना साहिब बि वधीक वेझड़ाइप उनजी PTI सां तॾहिं थींदी जॾहिं सरकार सां मुराद द होल हाइब्रिड सिस्टम इहो जॾहिं मौलाना खे तकलीफ़ पहुचाई मतिलबु को केसिस थिया अरेस्ट करण जी कोशिशि थी अहिड़ा को मामला थिया ऐं त पोइ मौलाना ऐं PTI में जल्दी वेझड़ाइप थींदी ऐं जल्दी को अलायंस क्रिएट थींदो पर मौलाना जे ख़िलाफ़ बि हीअं हाणे मूंखे ईअं महसूसु थिए थो छाकाणि 2 बयान हू ॾेई चुका आहिनि ऐं कुझु न थियो आहे त हाणे सरकार बि इंतज़ारु पई करे या हाइब्रिड सिस्टम बि इंतज़ारु पियो करे त हाणे मौलाना को अमली ॻाल्हि करे अमली ॻाल्हि मतिलबु या जीअं उन हिकिड़ो ॻाल्हियूं हलियूं त रावलपिंडी में हू को जलसो कंदो या अहिड़ी का शइ करे जिथे हू डायरेक्ट कन्फ्रंटेशन में अचे हीअं रुगो ज़बानी करे पियो अमली तरह कन्फ्रंटेशन में ईंदो त पोइ सरकार बि रिएक्ट करण जो इरादो कंदी मोहम्मद हुसैन टदई काज़ी अहमद जी टदई साहब चैटूं चईंदा यासिर भाउ मुंहिंजो तोखे अली काए साहिब खे सलाम पहिरियों त असांजे पाकिस्तान वज़ीर आज़म मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ खे मुबारकूं ॾियां था त अवाम खे तमामु वॾो रिलीफ 35 पैसा पेट्रोल लाइ 35 पैसा ॿियो साईं जन खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त ही हर रोज़ डीज़ल पेट्रोल जा अघु लाइ यानी 40 सां ही मज़दूरनि लाइ छो कोन था सोचींदो गरीब जी मज़दूरी लाइ हे चढ़े कणिक 4600 ते पहुती वरी उहा 4000 पहिरियों कणिक जो 3500-4000 रुपए ख़रीदारी कनि हा त गवर्नमेंट जो टारगेट पूरो थी वञे भला जंहिं माण्हू 1000-2000 बोरी लिकाई उहो उन पैसा इन्वेस्ट न करे हा को माल वठा को भाड़ा वठे हा या के ॿिए पासे माल जो हाणे ग़रीबनि माण्हुनि जी 5000-4000-2000 बोरी खणी हाणे उन्हनि खे 3500 रुपया 4 महीना उन वीचारनि पैसा पंहिंजा के अन्न वठी रखिया उन माण्हू खे 3500 रेट मिले थो छा चए पंहिंजो पैसो जेको अरबे ख़रबे हिकिड़े वज़ीर वटि हिकिड़े वफ़ाक़ी वज़ीर वटि या पंहिंजा जेके मथां हुकुम हले था पहिरीं ॻाल्हि साईं छा की हा नो 35 पैसा जेको महिरबानी कयूंसीं पेट्रोल पर उहो महिरबानी सां गॾु गॾु 5 रुपया डीज़ल ते वधाए छॾियूं ॻाल्हि जतोई साहिब वधीक महांगी थी हा त जतोई साहिब जीअं तव्हांखे हरूभरू थोरो न मञिणो पए मियां नवाज़ शरीफ़ न मियां शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म आहिनि कणिक वारी ॻाल्हि ॾिसो या त तव्हां चओ त हीअ ओपन मार्केट आहे पोइ ओपन मार्केट में ठीकु आहे होर्डिंग करणु जाइज़ न हूंदी आहे लेकिन जॾहिं तव्हां स्टॉक्स वठी ऐं सस्ता स्टॉक्स वठंदा आहियो महांगा स्टॉक्स विकिणंदा आहियो त उहो छा थींदो आहे लाइकवाइज़ जॾहिं हिकिड़ी फ्लावर मिल हिकिड़ी अटे जी मिल पंहिंजे वटि पाण वटि अची मिसाल हुनजी हफ़्ते जी खपत 1000 बोरी आहे हुन 4000 बोरियूं रखियूं त बाक़ी 3 हफ़्ता बि वरी परेशानी न थिए तव्हां चओ था त हू 3000 जेके हुन एक्स्ट्रा रखियल आहिनि उहो हुनजी ज़ख़ीरा अंदोज़ी थी वई हाणे त ॾिसो न तव्हां हिकिड़े फूड इंस्पेक्टर या हिकिड़े फूड डिपार्टमेंट या ही जेके बि ज़ाहिर फूड डिपार्टमेंट वारा छापा आणी रहिया हूंदा तव्हां हुनजी सवाबदीद ते छॾे ॾिनो ऐं टारगेट ॾिनो त असांखे हेतिरी बोरियूं तव्हां रिकवर करे ॾियो इहो त ईअं आहे न जे SSP पंहिंजे SHOs खे टारगेट ॾिए त बाबा मूंखे त 5 लख रुपया पूरा करे ॾियो जिथां वणे वञी करे ॾियो ईअं तव्हां हिकिड़ी सॼी मार्केट जो जेको हिकिड़ी अफ़रा तफ़री पैदा कयो था न ऐं ज़ाहिर आहे जेके वॾनि माण्हुनि जी फ्लावर मिल्स हूंदियूं जिन्हनि जी बोतारनि जूं या सरकारी माण्हुनि जूं उन्हनि में थोरी छापा लॻंदा या हुननि जे बंगलनि में अगरि रखियल आहे या ॾूरां इलाइक़नि में किथे रखियल आहे उते थोरी छापा लॻंदा पर हीअ ॻाल्हि ई ग़लति आहे या त फ्री मार्केट आहे या फ्री मार्केट ओपन मार्केट आहे या ओपन मार्केट न आहे तव्हां हुन बल शर्त रखियो त न सिर्फ़ु सरकार हुन खां कणिक वठंदी जंहिंखे हू 25,000 रुपए जो अलाए हारी कार्ड छो इहा शर्त रखियो वॉट वॉज द लॉजिक तव्हां बारदाणो ख़तमु कयो तमामु सुठी ॻाल्हि कई बारदाणे जी शर्त ख़तमु कयो पर तव्हां हीअ शर्त छो रखी
ज़ाहिर आहे को न को तरीक़ो को न को सेटिंग त कढणी आहे न। असां हाणे थोरो इंटरनेशनल हलूं वरी मोटी था अचूं वरी पंहिंजो न थिए थोरो इंट्रस्टिंग। अॼु ईरान जे सदर साहिबु ज़ाहिर आहे जंग त हिननि जी हले थी पई, हिक ॿिए खे वठि बि लॻा पिया आहिनि, बहरैन ते कुवैत ते अटैक्स बि थियनि था पिया। अॼु अमरीकी सदर खे कावड़ बि आई आहे त असांजा शहीद थियनि था सोल्जर्स, असां वॾा बदिला वठंदासीं ईरान खां, वला आलम छा। पर अमरीका इंगेज लॻो पियो आहे, गल्फ कंट्रीज़ हिट थियनि था पिया, ईरान जवाबु ॾिए थो पियो। ईरान जो जेके 10 ॾींहंनि जो हिकिड़ो मुसविदो बि सर्कुलेट करे थो पियो सीज़ फायर जो, ईरानी फॉरेन मिनिस्टर साहब बि वेठल आहिनि, होॾां सऊदी अरब बि परेशान थियल आहे, छो जो होॾां नाकाबंदी शुरू करे छॾी आहे हूतीज़, विट इज़ हिकिड़ी वॾी सूरत हाल क्रिएट थींदी थी वञे। पर इंट्रस्टिंग उन में अंदरि पज़ेशकिया साहब जॾहिं बयानु अचे थो पियो त भई असां MOU में या इवन जेके टॉक्स आहिनि उन में तमामु पंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिशात खां वधीक जेको आहे उहो असां एक्सपेक्टेशन्स खां वधीक वठी विया आहियूं अमरीका खां। ऐं होॾां टेलवीव मां उन्हनि जो फाइनेंस मिनिस्टर चवे थो ईरान इसराइल जो त भई असांजो को इंट्रस्ट न आहे हिन जंग खे जॉइन करण में। ॾिसो जेको ईरानी प्रेसिडेंट चए पियो, मूंखे सम्झ न पियो अचे अञा मिलियो आहे कोन, कीअं चए थो त हासिलु करे वरितो आहे, अञा त ॻाल्हियुनि में त हासिलु करे वरितो हूंदो। ऐं पंहिंजी हू त आउं सम्झा ईरानी प्रेसिडेंट त पंहिंजी आवाम जी कंज़म्पशन लाइ चयो आहे त असीं जंग में हासिलु करे विया आहियूं। उन तारीख़ में कोई एतिरी अहमियत कोन्हे, छाकाणि त अञा जंग मतिलबु हमला जारी आहिनि, ईरान खे नुक़सानु पियो थिए ऐं ईरान खे वरी उहा ई ॻाल्हि सबर केतिरो मतिलबु बर्दाश्त, वॉर ऑफ इंड्योरेंस ऐं चवां थो त बर्दाश्त केतिरी अथनि। ऐं त आख़िर में त अमेरिका हिन में ज़ाहिर पोइ हिते हटंदो। नुक़सान में लेकिन जेको इज़राइली फाइनेंस मिनिस्टर इहा ॻाल्हि कई आहे त असां ईरान सां जंग में हाणे को दिलचस्पी न आहे, माना सफ़ा ट्रंप खे वाइखो करे छॾियो, मतिलबु सफ़ा ईअं विच चोक ते छॾे विया। विच चूक ते छॾे विया। त ॻाल्हि इहा आहे त हू पंहिंजी बदमाशी इज़राइल यानी वेस्ट गज़ा में वञी हाणे ज़मीनूं पंहिंजे सेटलर्स खे जू सेटलर्स खे वठी पिया ॾियनि, त हिकिड़ी हद बदमाशी थिए पई। लेकिन इज़राइल लाइ अज़ाब थियल आहे। हू नेतन्याहू ममदानी जेको न्यूयॉर्क जो मेयर आयो, चए त न्यूयॉर्क में हेडक्वार्टर आहे ज़ाहिर आहे UN जो, चए त हिते नेतन्याहू ईंदो आहे वधंदोसांसि। माना ईअं त न पियो चए जीअं आउं पियो चवां, पर तक़रीबन ईअं पियो चए। उहो पहिरां क्लेम करे चुको आहे पंहिंजी कंपेनिंग में त आई अरेस्ट। प्रेसिडेंट ट्रंप चए थो त सवाल ई नथो पैदा थिए त इनखे अरेस्ट थियणु ॾींदासीं, त पोइ छा FBI फेडरल गार्ड्स ऐं न्यूयॉर्क पुलिस हिक ॿिए जे साम्हूं थी वेंदा न्यूयॉर्क में? उहो वरी सेप्टेंबर में तमाशो ॾिसंदासीं। लेकिन ॾिसो हुते बि अॼु हुनखां पुछूं त तो APEC जेका इज़राइली हुते फंड ॾींदी आहे पॉलिटिशियन्स ऐं हिननि खे लॉबिस्ट फर्म आहे, लेकिन सोली सिंधी में फंडिंग कंदी आहे, उन लाइ उनखां पुछियो वियो त तो हिनखे हीअं चयो आहे ममदानी का। ममदानी चयो त भई ही सिधा हाणे पैसा कोन पिया ॾियनि, APEC वारा सिधो कैंडिडेट्स खे पैसा न पिया ॾियनि, हिकिड़ी शेल कंपनीज़ ठाहियूं अथनि, उन्हनि जी मार्फत ॾियनि पिया। माना इहा ॾींहुं बि इज़राइल खे अमेरिका में ॾिसणा हुआ जो APEC जंहिं वटि सभु वॾी दर ते बीहंदा पॉलिटिशियन्स त असांखे थोरा पैसा दस्ती थोरा 2-3 मिलियन जंहिंखे सपोर्ट कंदी उहो खटंदो, जंहिंखे सपोर्ट कंदी APEC उहो खटंदो हो। छा पैसो हो ऐं मीडिया हुई, मीडिया पावर हो। अॼु उहा APEC खां सिधो माण्हू पैसा वठण लाइ, फंडिंग वठण लाइ तयारु न पिया थियनि, छाकाणि त ख़बर आहे त सुभाणे मीडिया में ख़बर अची वई त असां APEC खां पैसा वरिता आहिनि, यानी इज़राइली पैसा वरिता आहिनि, त असां इलेक्शन हाराए वेंदासीं। सो सर शयूं चेंज थियनि पियूं। हा ठीकु आहे, गज़ा जा माण्हू, लबनान जा माण्हू, दुनिया जा माण्हू चाहींदा त अॼु थी वञे। ज़ाहिर आहे हर कोई ज़ाहिर जेको तकलीफ़ में आहे उहो चाहींदो, ज़ाहिर जेको तकलीफ़ में आहे उहो चाहींदो त अॼु ठीकु थी वञे। लेकिन बहरहाल एवरीथिंग टेक्स इट्स ओन टाइम, मतिलबु हिकिड़ी पंहिंजे वक़्त सां शयूं तब्दील थियनि थियूं, पर इहे तब्दीली जा बिल्कुलु क्लियर इंडिकेटर्स आहिनि, क्लियर इंडिकेटर्स। सो ख़ुदि ट्रंप चए पियो 60% अमेरिकी चाहिनि था त ही ईरान सां जंग बंदि कयो। इज़राइल चए पियो त असीं दिलचस्पी न आहे, त भाई पोइ ट्रंप साहब तो ही हमला छो पियो करी? सो तंहिंजे करे चवां थो मंतक इहा चए थी त हीअ जंग ख़तमु थियणी आहे, पर थोरो ईरान बि हौसलो करे ही जेको थोरो वक़्त खां पहिरीं टिपा ॾियणु शुरू कनि था, सॉरी टिपनि सां मुराद इहा त वधीक एक्साइटेड ऐं वधीक अहिड़ा बयान ॾियनि था, हू ट्रंप जो ईगो हर्ट थिए थो। ट्रंप जो ईगो त ॾाढो, चवनि था त स्पेन जी टीम बि हर्ट कयो आहे वर्ल्ड कप जे दौरान जॾहिं हू हथ मिलाइण वक़्तु। न हथ त मिलाइण, लेकिन हुनखे चयो त भई पासे थी त असीं फ़ोटो कढायूं, फ़ोटो बि ख़ैर। सो बहरहाल ट्रंप साहब हिन महिल मूंखे हुनजी रिटायरमेंट जो
सम्झ न पियो अचे त वॉट विल ही डू आफ्टर रिटायरमेंट। हिकिड़ो तमामु गुमनामी जी ज़िंदगी गुज़ारींदो हा ज़ाहिर आहे, अगरि छॾे ॾिनोसि, न त अगरि ॾाढी केसिस वेसिस न थियसि त। हा, न त ॾाढी मुश्किल में छो छो अॼु वरी हिकिड़ो F-15 F-16 चवनि था पिया त ईरान किरायो आहे अमरीका जो, त नुक़सानु त बाक़ाइदा थींदो थो वञे। इहे सॼा नुक़सान ज़ाहिर आहे अमरीका ॻणींदो, पर जेल साहब तव्हां चओ त माना ज़ाहिर आहे ही चेंजिंग नज़र आहे हिकिड़ी चेंजिंग जी, त ज़ाहिर आहे इहा चेंजिंग ट्रांसफर थींदी या मिडल ईस्ट में चेंज ट्रांसफर थींदी, उहा पावर स्ट्रक्चर्स जेके उतां जा मुल्कनि जा आहिनि उन्हनि में चेंजिस ट्रांसफर थींदियूं, पाकिस्तान जहिड़े मुल्कनि में बि ज़ाहिर आहे ट्रांसफर थींदियूं, बिकॉज ओल्ड ऑर्डर सां असां बि ॾाढो कनेक्टेड रहिया आहियूं इन ई तरीक़े सां। पर असांजे बॉर्डर में इंडिया में अनएक्सपेक्टेड या छा चइजे, एक्सपेक्टेड त हुयो बट इट टर्न आउट टू बी वेरी अगली। जेको ही कल्ह जेका एपिसोड थी, पाण डिस्कस बि कयो कापरो जनता पार्टी जे हवाले सां, पर मोदी त उन्हनि खे माना वठवठा करे ॾिया। मोदी हिकिड़ी ज़हनियत आहे, ऐं भेटिया नथो, पर ही बांग्लादेश में जीअं हसीना वाजिद माण्हू माराया पिए, ही मतिलबु एतिरा, यानी BBC रिपोर्ट करे पियो टेंस ऑफ थाउजेंड्स ऑफ पीपल, मतिलबु ही को लखनि में माण्हू हुया, ऐं पोइ हुनखे कुटियो अथनि। पहिरीं सुबुह जो बरसाति थी आहे, उनजे बावजूदि हू हुते जेंज़ी बीठल आहे या यंग माण्हू बीठा रहिया आहिनि, पोइ उनखे कुटियो अथनि, करंट अलाए छा छा, उनजे बावजूदि हज़ारे माण्हू घटिजी विया, पर हज़ारे। हुन में नसीरुद्दीन शाह जहिड़ा एक्टर्स ऐं शबाना आज़मी जहिड़ी एक्टर्स, हे सभु उते वञी उनखे सपोर्ट लाइ बॉम्बे खां हुते पहुता आहिनि दिल्ली। सो इट्स अ टर्निंग पॉइंट। ऐं मोदी त ज़ाहिर आहे उनजी ज़हनियत इहा आहे, उनखे को बेइज़ती जी या गारियुनि जी परवाह कोन्हे, लेकिन वॉट इंडियन यूथ हैज़ डन, ऐं वरी उहा ॻाल्हि, मुतालबो त सिंपल हो न यार, हिकिड़े मिनिस्टर तव्हांजो नाहिल आहे जंहिंजे करे पेपर लीक पिया थियनि, उनखे चओ इस्तीफ़ा ॾे। हिते दुनिया में त प्राइम मिनिस्टर्स इस्तीफ़ा बरतानिया हुजे त, पर हिते बि जमहूरियत जो, मोदी जेको जमहूरियत जो हाल कयो आहे, इंडियन डेमोक्रेसी जो तमामु पुछड़ो हाल कयो अथसि। न त मुतालबो त हू कुझु कनि कोन पिया, हू थोरी चवनि पिया मोदी रिज़ाइन करे। बिल्कुलु पाकिस्तान वारो हालो, पुलिस वारनि पंहिंजा नेम पैड लाहे छॾिया आहिनि, ऐं पुलिस वारनि जेको आहे उहो मास्क ॿधी छॾिया आहिनि, ऐं पोइ कुटणु शुरू कयो आहे। त उन्हनि खे घर ते वञिणो आहे न, हू ॿार त हुते जा हूंदा। त ॻाल्हि इहा आहे त हू मुतालबो छा पिया कनि, हू चवनि पिया वज़ीर जेको आहे इन नाहिली जे करे लखे शागिर्द मुतासिर थिया आहिनि, इस्तीफ़ा ॾे। इहो डिमांड त जस्टिफाइड डिमांड आहे, ऐं को डेमोक्रेसी हुजे इंडिया में, का वॾी ॻाल्हि आहे, त ज़ाहिर हिकिड़े वज़ीर जी क़ुर्बानी, मतिलबु उनखे हटाइण कहिड़ी वॾी इस्तीफ़ो ॾेई छॾे पेपर लीक थियण ते। त कीअं बेदर्दी सां मारियो अथनि, छा आहे ही? मूंखे त दुनिया में जमहूरियत जो मुस्तक़बिल को एतिरो सुठो त नथो लॻे। काफ़ी लड़ायूं नज़र अचनि थी पयूं। ईअं कॉलर नज़र बशीर खोसो पिंगरियो मां जी। खोसो साहब छा चवंदा? काजी साहब का सवाल है त सिविल अस्पतालूं सिंध जूं आहिनि मजमूई तौर ते, उन्हनि जी पोज़ीशन ॾाढी ख़राबु आहे। न उते जेके आहिनि से डॉक्टर साहब हज़रात मौजूदु आहिनि, न ई का मेडिसिन उते मौजूदु आहे। अगरि सिंध जी निस्बत ॾिसिजे त का बि शइ सिंध जे सिविल अस्पताल में न आहे। छा वजह? इहो ईअं सिलसिलो हलंदो या का बहितरी ईंदी? ठीकु आहे साईं, बहितरी साईं खोसो साहब, बहितरी त माण्हू जेसि ताईं न चाहींदा पाणे त कोन अची वेंदी। आउं त नथो मञां, छा मुतालबा न ईंदी आहे, वॾा ऐलानात इहे सभु शयूं कॾहिं दुनिया में ईअं पाणे आई आहे छा? ये तो जॾहिं माण्हू मुर्सी कनि पोइ हाणे नथो चई सघां। ॾिसो, सिंध हिकु ओवरऑल लीकी सिचुएशन आहे। अॼु तमामु सीनियर जर्नलिस्ट आहे, मुंहिंजो कुलीग रहियो आहे, दोस्त आहे, सुहेल सांगी। उनजो पुटु नादरा में जॉब करे मोटी अचे पियो, उछतो ग़ाइबु थी वियो। हाणे कराची जहिड़े शहर में ही को अगरि मतिलबु कंदकोट ऐं हिन पासे हुजे त कुझु ॿियो ज़हन में वञे, भाई तव्हां छो बि हुनखे खयो आहे ॿार खे? मुंहिंजी फैमिली खे ॿुधायो त सही न, त भई असां हिन मक़सद लाइ उनखे, मिसाल कॾहिं किथे केस हूंदो आहे, छा हूंदो, कुझु बि आहे, उहो कूड़ो छा बि उन ॻाल्हि खे पोइ ॾिसबो। तव्हां उन ॿार खे फैमिली खे डिस्क्लोज़ त कयो न। हाणे इहो कमु हिकिड़े सीनियर जर्नलिस्ट जे पुट सां थिए पियो। हाणे नथा जर्नलिस्ट को असीं को ॿी मखलूक कयूं, पर थोरो थींदो आहे न माण्हू खे, यार ही परवाही न आहे। ऐं हाणे पुलिस बि बसि ईअं खानापूरी करे पई, हा लॻा पिया आहियूं, आणिया जाणिया आहिनि, मतिलबु कुझु भई पुछी ॾियो किथे आहे, कहिड़े इदारे वटि आहे, छा आहे।
रीज़न छा आहे? रीज़न छा आहे? हिकिड़ो सीनियर माण्हू बुज़ुर्ग माण्हू आहे, मतिलबु तव्हांजे पुट खे छा यार कहिड़ो ज़ुल्म आहे? पर इहा रविश त हाणे सॼे मुल्क में ई क़ाइमु करे छॾी अथऊं, जिथे किथे इहा रविश क़ाइमु करे छॾी अथऊं। ऐं पंहिंजी ॻाल्हि हले पई त हीअ जेका थोरो अगरि इन में जेका कॉकरोच जनता पार्टी जो त इंट्रस्टिंग एपिसोड आहे। अगरि माण्हू हाणे ज़ाहिर आहे इनखे जहिड़े तरीक़े सां इंटरनेशनल कवरेज बि मिली आहे, अल जज़ीरा इहे अनस्टॉपेबल, फ़िलहाल त रुकावट नज़र नथी अचे, ऐं आहिस्ता आहिस्ता मोमेंटम बि वधंदो थो वञे। हाणे त ट्रांसफर थी वञे थी, ॻाल्हियूं बि अचनि थियूं मोदी जी रेज़िग्नेशन जूं, और राहुल गांधी मोदी जे घर जे ॿाहिरां वेही रहिया आहिनि ऐं रेज़िग्नेशन डिमांड करणु शुरू थी विया आहिनि मोदी खां। उन्हनि जे मथां बि पुलिस जो क्रैकडाउन जो ख़दशो जारी थी वियो आहे, त हीअ त सिचुएशन आहिस्ता आहिस्ता एस्केलेट थी करे। ॾिसो हीअ त कॉकरोच पार्टी छा आहे, को हुनजी तंज़ीम त न आहे, हीअ हिकिड़ी हुते जी जेका यूथ आहे, नौजवाननि जी हिकिड़ी स्पिरिट आहे, जंहिं बिना तंज़ीम जे, बिना कंहिं ट्रांसपोर्ट जे, बिना कंहिं बिरयानी जी थैली जे आसरे ते उते वञी बरसाति में पुलिस खे मुंहुं ॾेई वेठा आहिनि। पर मूंखे सम्झ नथो अचे, मूं हुनखे बि ॾिठो अरविंद केजरीवाल खे, हू हुन वटि वियो हो जेको बुख हड़ताल ते वेठल हो, पोइ मूं राहुल गांधी बि अॼु वियो, पर ही पंहिंजी पार्टियुनि जो सॾु छो नथा ॾियनि, हिननि सां मिक्स छो नथा थियनि? रुगो राहुल गांधी कनि था पिया, लेकिन नौजवाननि कमाल कयो आहे, कमाल कयो। मतिलबु दिस इज़, ऐं तव्हां ॾिसजो ईअं हवा में मूंखे नथो लॻे, जॾहिं कॉकरोच पार्टी ठही तॾहिं मूं तव्हांखे चयो त इहो मोदी जे मथे जो सूर थींदो, बिकॉज़ हिन जे पोयां को ट्रेडिशनल पॉलिटिक्स न आहे, हिकिड़ी रिवायती सियासी मामिलो न आहे। हीअ हिकिड़ी उहो ई थींदियो आहे त जेका यूथ जी फ्रस्ट्रेशन आहे, त ऐं हुनखे जिथे बि पंहिंजे अंदरि जो आवाज़ु ॿुधण में अचे थो, पोइ हू जॾहिं निकिरे थो नौजवान, त हू पोइ उथल पुथल करे छॾे थो। अॼु बि ॾिठो नंढड़ियूं ॿार, मतिलबु नंढड़ी सां मुराद 14-14, 15, 16 सालनि जी ॿारड़ियूं स्टूडेंट्स, हथ भङा थियूं उन्हनि जा। मतिलबु उन्हनि खे कुटियो अथनि जे बेरहमाना तरीक़े सां दिल्ली पुलिस। त मतिलबु राहुल गांधी बुख हड़ताल त करे पियो, पर ॿियूं सभु पार्टियूं छो नथियूं जॉइन कनि? हिन महिल अगरि दिल्ली केस में ईअं 5-7 लख माण्हू अंदरि अॼु ॿिया घिड़ाया अचनि त केतिरनि खे मारींदी पुलिस? ऐं हिन वक़्तु मोदी माइंडसेट त ईअं लॻो पियो आहे त दिस इज़ लाइक कुझु माण्हू त हिनखे रंग ग़लति ॾियण जे चकर में लॻा था, पाकिस्तान फंडेड। इहो त मोदी पहिरें ॾींहं खां चए पियो कॉकरोच पार्टी जेका आहे उहा पाकिस्तान, बकवास आहे न इहो, अञा वधीक काउंटर प्रोडक्टिव। उहो त नौजवाननि खे ॾिसो, कंहिं बि मुल्क जे माण्हू खे, हिकिड़े नौजवान खे तव्हां हरू भरू इल्ज़ाम लॻाईंदो, तव्हां एजेंट आहियो, त उनखे वेतर का वड़ींदी, यार दिमाग़ ख़राबु थियो अथई छा? मां त कॾहिं पाकिस्तान में न कराची ॾिठो आहे न लाहौर ॾिठो आहे, मूं त इल्ज़ाम कीअं पियो वठी, ईअं जे पाकिस्तानी छोकिरे ते जेको आहे चवंदे त इंडियन इल्ज़ाम हणिजे, इहो त वेतर हुननि खे बताल करे थो। बट दिस मोमेंट, ही इवेंट जंतर मंतर जेको चौक आहे हुननि जो, उतां ख़तमु थी बि वई आहे। सर, मुंहिंजो असेसमेंट इहो आहे त हाणे कॉकरोच पार्टी जेका आहे, या ही जेका जेंज़ी जी मूवमेंट आहे, ये इंडिया में रोकणु ॾुखी थींदी। अगरि इंडिया में अक़लमंद हूंदो मोदी त हुनखे इस्तीफ़ा ॾियारींदो। अगरि इंडिया में सक्सेसफुल थी वई त पोइ त दुनिया में असर छॾींदी? न यार, न छॾींदी न, इंडिया जहिड़ी डेमोक्रेसी आहे ज़ाहिर कुझु त। ठीकु आहे, सभु वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदड़ प्रोग्राम में। धन्यवाद।